तारीख़ी मार्ग बंबोर भरिसां ॻोठ हाशिम महेंद्रो जे पिरामिड स्कूल में मौजूदु आहियूं, जिते हितां उस्तादनि ऐं मासूम ॿारनि पारां सकाफ़ती ॾियारे वारे सां तयारी ज़ोर ज़ोर सां जारी कई पई वञनि। असां हिननि सां मासूम शागिर्दनि हुननि सां बि ॻाल्हाईंदासीं, उस्तादनि सां बि ॻाल्हाईंदासीं, वालिदिन सां ॻाल्हाईंदासीं त हुननि खे वधीक छा चवणु आहे। सिंध टोपी अजरक असांजे सिंध जो शान आहे। असांजे नौजवान में सिंध टोपी जो ॼाण तमामु घणो आहे। असां स्कूल जे ॿारनि तमामु शौक़ सां अजरक ऐं टोपी पहिरे ईंदा आहिनि ऐं सिंध जे बारे में ॼाण हासिलु करण लाइ करे उन्हनि खां मालूमात पंहिंजे उस्तादनि खां वठंदा आहिनि। सिंध टोपी आहे छा? सिंध टोपी जे बारे में हर उस्ताद खां इहो सुवालु कयो वेंदो आहे त सिंध साईं आहे छा, टोपी आहे छा? सिंध टोपी असांजी पुराणी तहज़ीब आहे जंहिंजी सुञाणप आहे सिंध जी। सिंध जा माण्हू सिंधी टोपी वॾे शौक़ु ऐं चाह सां पहिरींदा आहिनि ऐं अजरक तरह तोहफ़ो बि ॾींदा आहिनि। आयल ॿार महिमान ॿाहिरि मुल्कनि खां ईंदड़ महिमाननि खे अजरक ऐं टोपी जो तमामु घणो तोहफ़ो ॾींदा आहिनि। इंशाअल्लाह इहा अजरक टोपी ज़िंदा रहंदी, असांजो सिंध जो नालो बि ज़िंदा रहंदो। सिंधी टोपी अजरक जो जेको प्रोग्राम आहे इहो तक़रीबन 5000 साल पुराणो प्रोग्राम आहे। इनखे उजागर करण लाइ, ताज़ो करण लाइ ही इन बंबोर जे भर में प्रोग्राम ॿारनि खे हौसला ॾियण लाइ करे रखियो वियो आहे। इंशाअल्लाह ही बंबोर जो जेको बड़ो इहो बि तारीख़ी वरसो आहे असांजो ऐं इनखे बचाइण जे लाइ, इन जी जेका सकाफ़त खे उजागर करण जे लाइ पिणु असीं मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं मीडिया जा पिणु थोराइता आहियूं, जंहिं असांजे हिन आवाज़ खे, असांजी हिन सकाफ़त खे पूरी दुनिया जे आॾो पेश करे रही आहे। सिंध मुंहिंजी अमर, मां सिंधी आहियां, मां इम्ता पसंदि न, मां इम्तानियत पसंदि आहियां, मां सिंध आहियां, सिंध मुंहिंजी अमा आहे, मां हिन जो बचिरो आहियां, सभु सिंधी मुंहिंजा आहिनि, मां हिन जो आहियां। गुलनि जहिड़ी वतन सां तुंहिंजो मुंहिंजो ही अजब प्यार आहे, तुंहिंजी मुंहिंजी हर ॻाल्हि में ज़ाहिर छो ही सियासत प्यार आहे। ही कहिड़ी मोहबत सिंध सां तुंहिंजी मुंहिंजी सदाई बि ॾींहुं सकाफ़त एकता में बदियत जो पोइ छो ही दारदार आहे। अजरक असांजी मान आहे, टोपी असांजी शान आहे, अमर असांखे थी सम्झाए। अजरक मर्द औरत पाए, कोठी जी महिमान अचे तो बाबा उनखे अजरक ॾे थो। अजरक अहिड़ो तोहफ़ो आहे जेको सभखे वणंदो आहे। शुक्रिया। उन्हनि जो ऐं उस्तादनि जो मौक़ो ॿुधो जेके ईद जी ख़ुशी खां वधीक जेको टोपी सकाफ़त अजरक ॾियारो मल्हाइण तयारियूं मुकमल तौर ते जारी आहिनि। कैमरामैन सदाम पवन सां गॾु मखसूस जो हवा में अची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।